ॿाहिरि छॾियो यार 2 महीना थी विया असांखे कराची में उस्ताद ज़ोरा बि लभियो न अली गुल लभियो कहिड़ो आहे हलियो आहे कोन्हे हिते ॿार बचो असांजो पढ़ाई बैठक में वेठा आहियूं असां क्वार्टर आहे हिते कोहिड़ो असांखे दरपदर थी विया 2 महीना थी विया वरी हिते वरी हल कहिड़ा कहिड़ा माण्हू मिलण अचो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं वालेकुम भाईजान झंडू खान तव्हां आहियो? न साईं मां मंडो कान असांखे 2 महीना थी विया दरपदर थी विया तव्हांजो कमु आहे त बाबा ॻाल्हि कयो न अलाए रोज़ माण्हू अचनि था असां सां मिलण मंडो माना हीअ टंग बगल अथव हुअ बगल? अरे बाबा मंडो न आहियां मतिलबु झंडो कान मां ई आहियां झंडू कान तव्हां ई आहियो न? सही ॻाल्हि कयो न मज़ाक कॉमेडी थी हले मज़ाक जे मूड में वेठा साईं बराबर ॻाल्हि इहा न असांखे 2 महीना थी विया आहिनि हिते ज़मीन पोइ त पोख असांजा तयारु थी विया आहिनि हिते उस्ताद ज़ोराब असांखे घुरायो हुयो तव्हांजो मिस्टर पीऊ वठंदासीं हाणे मिस्टर पीऊ इहो जेको ईअं बरदार माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि वॾा वॾा माण्हू टीवी ते हलंदो आहे इंटरव्यू इहो धूड़ पए जॾहिं तॾहिं असांखे विसरी थो वञे पोइ हुन चयो त इहो वठंदासीं तव्हां खां पोइ हिकिड़ो दफ़ो मां हिते हिकिड़े जेको आहे हिन सां गॾु हूंदो हुई पखी हेॾा कनि अथसि पखी हा इन चंड सां मिलियुमि इन बि न मिलायो वरी हिकिड़ो चकर ॿिए हमरा सां मिलियुमि उन बि मूंखे जेको आहे सो ईअं तपाए ते मूंखे ख़बर न आहे हाणे मां बसि घोटु तयारी थो कयां राति भला न जो थींदो मिस्टर मुंहिंजो मतिलबु आहे इहो जेको नालो खयो आहे त पोइ हाणे असांखे पंहिंजो ज़मीन ते न आहिनि फिटी करणी न साईं तव्हां कल्ह को नेक कमु कयो आहे लॻे थो अचो अलाह जी महिरबानी आहे नेक कमु कयो अथव तव्हांजी दुआ क़बूल थी आहे मूंखे सुञातव शक्ल ॾिसो मुंहिंजी अरे हिन खां सवाइ त ख़बर न पवंदो न तव्हां ॾिठो हूंदो मूंखे ॾिठो न उस्ताद सूरा तव्हां मूंखे ॾिठो हूंदो वीडियोज़ में अरे मुश्तबा तुनियो अरे बाबा तुंहिंजा वीडियो में ॾिठा उस्ताद ज़ोराब सां ज़बरदस्त माशाअल्लाह जेको आहे तुंहिंजो कमु मूंखे वणियो असल में मां जॾहिं उस्ताद ज़ोराब बि न मिलियो त मां तोखे छा ॻोल्हियां मां चवंदो हाणे जॾहिं उस्ताद ज़ोराब मिलंदो त पोइ इहो अदो बि मिलंदो बराल जॾहिं वॾनि जी पहाड़ ई न मिली त लामा कंदा न बराल ईअं मस्तु मिसाल हिकिड़ो ॾिनो मिसाल भली ॻाल्हि ॿुध उस्ताद वारा आहिनि मसरूफ़ बिज़ी उन्हनि जो शेड्यूल जेको आहे न ॾाढो बिज़ी थो हले पियो अॼुकल्ह कॾहिं किथे शो कॾहिं किथे प्रोग्राम छा माना बिज़ी छा चओ था डिज़ीज़ चइबो आहे बीमारीअ खे बिज़ी माना मसरूफ़ आहिनि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ शोज़ में ठीकु आहे अच्छा माना वांदा न आहिनि सवले सिंधी में चवण सही वांदा न आहिनि उस्ताद मूंखे चयो त यार झंडू खान आयो अथई अच्छा काफ़ी अरसे खां फोनूं बि करे थो पियो उन वागे तंग मतिलबु चई त माना नंबर हैदराबाद लड़काणे या सकर वरी शिकारपुर बि वियो थी मां पोइ ॾिस ॿुधायो न अथई मूंखे मूंखे चईंदो वञी इंटरव्यू वग़ैरह तूं वठी अचींसि पोइ मां इन सिलसिले में तव्हां वटि आयो आहियां तव्हां इंटरव्यू वठां अच्छा अब हलो अचो बिस्मिल्लाह कयो हलूं काॾे और धरती टीवी ते हलो न ऑफिस में धरती टीवी ते हाणे उहो उस्ताद आहिनि कोन ही जेको प्रोग्राम रिकॉर्ड कंदो हे बि टीवीअ ते ईंदो इन जो तव्हां टेंशन न वठो रिलैक्स रहो इंटरव्यू जेको मां हिते तव्हांजो वठंदुसि इहो बि तव्हांजो टीवीअ ते ईंदो ठीकु आहे हे छोकिरो मां आंदो आहे कैमरा भरे थो ऑन कंदो आहे छोकिरा ऑन कजांइ भाउ अच्छा जेको बीठो आहे ऑन कंदो ठीकु आहे पाण जेको आहे हाणे मां तव्हां खां इंटरव्यू वठणु शुरू कंदुसि न पोइ किथे ने जेको आहे हेॾो मायूं हूंदियूं आहिनि जेको आहे सो ईअं हेॾी हथ में हूंदी आहे उहा किथे आहे माइक हा ॿियो वरी जेको मायूं बि हणंदा आहिनि कीअं मायूं भरींदा आहिनि ॿियो नालो छा आहे जो यार मूवी माई चवां थो मायूं कयो यार उहा त न आहे किथे आहे यार इहा जेकी मोबाइल में अॼुकल्ह कैमरा अची वई आहे न मोबाइल ॾिसो था अच्छा जेका भाऊ के हथ में मोबाइल हा इन में कैमरा आहे इहा साॻी आहे इन सां ई मूवी भरबी आहे हा असांजे घोट में फोटो कढंदा इन लाइ तव्हां रिलैक्स रहो चिल कयो परेशान न थियो बाक़ी ठीकु आहे भला बिस्मिल्लाह कयो पोइ असां बि वरी वेंदासीं घोट वॾो टाइम थियो आहे हा त हाणे इंटरव्यू तव्हां वठणु शुरू कयूं था तव्हां बेसिकली पंहिंजे बारे में कुझु असांखे ॿुधाइजो तव्हां कॾहिं पैदा थियो किथे पैदा थियो ऐं छो पैदा थियो पंहिंजे बारे में त ॿुधाइणु आयो आहे न साईं तव्हां बि मां सम्झा थो पढ़ियल लिखियल झट लॻो था भला ॿियनि जे बारे में ॿुधाईंदुमि छा मां पंहिंजे ई बारे में ॿुधाईंदुमि न बा सुवाल पहिरियों तव्हां इहो आहे असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो त तव्हां कॾहिं पैदा थियो तव्हांखे ॿुधायो या नाज़रीन खे ॿुधायो नाज़रीन खे किथे पैदा थियो ऐं छो पैदा थियो अच्छा माना तव्हांखे असांजे पैदा थियण ते एतिरा थी वियो आहे एतिरा सुवाल आहे इन जो जवाबु ॾियो शिकारपुर में साईं असांजो ॻोठु आहे शहर आहे मियां जो ॻोठु आहे काज़ी पटिया ज़रकेला इलाही ॻोठनि मुंहिंजा हुते ज़मीन आहिनि मां हुते ई जायो हुते ई वॾो थियो आहे साईं निकिरणो आहे न असांखे 2 महीना घणा थी विया आहिनि हिते तव्हां कम जी ॻाल्हि अच्छा तव्हां इहो ॿुधायो त तव्हां बेसिकली हाणे जीअं तव्हां ज़मीनदार आहियो सही आहे अॻु में छा कंदा आहियो पिंदो मां धूड़ पाईंदो मुंहं में सॼे ॻोठ जा गॾु मां चाढ़ींदो अब तोखे कई मुंहिंजो मतिलबु आहे त इहो जेको चई कोन्हे इंटरव्यू हा इन लाइ मोकिलियो अथव तोखे बाबा अरे अबा ॾाढनि जो ज़मीन आहे असांखे पढ़ंदा असांजा हिते ज़मीननि में इन्हनि में मरी विया असां नंढे लाइक़ु वठी असांखे ज़मीननि जा इहे
ॿियो कुझु बि न कयो आहे, सिर्फ़ु ज़मीन जो कमु। सॼी उमिरि बसि रुॻो ज़मीन संभालींदो। हा अच्छा, तव्हां पंहिंजे कम जा ॻाल्हि पुछंदा वञो त वरी। अच्छा, सुवाल नंबर 2 कहिड़ो? हा, तव्हांजा ॿार केतिरा आहिनि? आहिनि, अलाह जी महिरबानी आहे। हिकिड़ो त मां सम्झां थो त हेतिरो आहे, मूंखे पुॻो आहे अची। ॿियो बि मां चलो हेतिरो थिए थो, बाक़ी हिकिड़ो नंढो आहे, हेतिरो आहे। बाबा हेतिरो इहा शइ नथो पुछां मां तव्हां खां, केतिरा मतिलबु घणा? हाउ मच घणा माना? हा, तव्हांजो कहिड़ो कमु आहे ॿारनि? मतिलबु आहे तूं वठंदे छा? तुंहिंजो छा बाबा ॿारनि सां? इंटरव्यू में पुछबा आहिनि न त सुवाल ईअं। अच्छा, माना माण्हू ॿुधंदा त घणा ॿार? हा, बसि आहिनि 4-5, अलाह जी महिरबानी। गंज शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हाणे टोपी हेठां गंजनि? गंज त हिन खां पोइ जॾहिं वार कुणंदा त थींदो, ॿार गंज आहिनि। ॿार गंजनि। अच्छा, तव्हांजी फ्यूचर प्लानिंग छा आहे? प्लाट घणा आहिनि ॻोठ में? इलाही आहिनि। अरे प्लाट न बाबा, प्लाट फ्यूचर प्लानिंग PLAN। गाड़ी छो थो ॾे बाबा? मां जेको ॾो कयो तुंहिंजो यार, गाड़ी थो ॾे। यार हाणे छा ट्रांसलेशन कयूं फ्यूचर प्लानिंग? मुस्तक़बिल में तव्हां छा कंदव? मुस्तफ़ा तूं आहे न? मुस्तफ़ा आहियां मां। मुस्तफ़ा मां मुस्तक़बिल मां ईंदड़ वक़्त में, जीअं गुज़िरियल वक़्त में तव्हां ज़मीनदार हुअव, सही आहे, हिन महिल बि तव्हां ज़मीनदार आहियो। आहियूं छो भला, अलाह जी महिरबानी। ईंदड़ वक़्त में तव्हां छा करणु चाहियो था? अॻिते जे लाइ त अलाह खे ख़बर आहे छा हूंदो न। हाणे तव्हां मूंखां अॻे जे लाइ पुछो था, भला मां को परिश्तो आहे छा? अलाए छा थींदो, जेको थींदो अलाह भली कंदो। नाज़रीन, तव्हां इंटरव्यू ॾिठो मिस्टर झंडू खाने जो। मुस्तक़बिल जो इरादो आहे त हे मरण थो चाहे। इन सां गॾु असां इजाज़त ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿी शख़्स सां मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़। इन बाबू सां ॻाल्हायो था छा? अदा, तुंहिंजो इंटरव्यू थी वियो? अच्छा, इंटरव्यू मुबारक हुजे। बीमारी त न आहे न मूंखे का बि? न चेक त कयो न तव्हां? मां डॉक्टर न आहियां। मां चेक तोखे कोन कंदुसि। मां डॉक्टर खे बीमारी काथे त के सुठे डॉक्टर खे वञी ॾेखार। अच्छा, खाली माना ॻाल्हाइण जो थींदो आहे यार? इंटरव्यू हूंदो आहे। इंटरव्यू माना हिन में तव्हां खां पुछियो वेंदो आहे, सुवाल जवाब कयो वेंदो आहे। ठीकु आहे, इहो तुंहिंजो थी वियो। मां चवां हिन में बि रत चेक थींदो आहे, वरी तबियत ॾिसंदा, मतिलबु मां इहो सम्झां पियो। रत चेक हाणे तुंहिंजे अंदरि अछो रत त कोन हूंदो, ॻाढ़ो ई न। हाणे छा असां चेक कयूं? हाणे ॻाल्हि ॿुध। हा जी, इंटरव्यू थी वियो फाइनल। शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। 2 महीना थी विया इंतज़ार में वेठो, चङो जो थियो। हाणे न तूं असांखे चांहि पुछी? हा, चांहि पुछांव? न मानी पुछी? हा, चांहि पुछीमांव सही। ॿियो बसि हाणे ईअं कर, बसि असांखे पंहिंजो ॾे, हक़ु ॾे असांजो त असां वञूं। हक़ मां त कॾहिं खाधो ई न आहे। तूं मूंखे 25,000 रुपया फीस आहे इंटरव्यू जी। पैसा वठंदो तव्हां माना मूंखां? हाणे इंटरव्यू हलंदो न टीवीअ ते। हा, 25,000 उन ॾे न बाबा। ऐं माना जेको मूंखे माना कलाक भौंकाए, मुंहिंजो मतिलबु आहे जेको ॻाल्हायो तो मूंखां, माना इन जा अञा पैसा बि तव्हां मूंखां वठंदो। ॾिसो, इन जो ख़बर छा फ़ाइदो आहे? तव्हांजा 25,000 तव्हां असांखे ॾींदव, तव्हां इंटरव्यू असां टीवी ते हलाईंदासीं। सुभाणे तव्हां ॻोठ में मशहूरु थी वेंदव, तव्हां इलेक्शन लड़ंदव, MLA MP थी वेंदव। बाक़ी छा खपेव? 25,000 में तव्हां इलाइक़े जा MP MLA थी वञो, बाक़ी छा खपेव? हा, मूंखे बि उस्ताद सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि करे पियो न त तुंहिंजो इहो मिस्टर, मुंहिंजो मतिलबु इहो जेको नालो था खणो। हा, इहो जॾहिं कंदासीं न त तूं वॾो मशहूरु थी वेंदे, तोखे दुनिया ॾिसंदो। माना सॼो मां बि पाण चवां पियो इहो थिए, हा न। हा, माना इहो थींदो, पर पैसा ॾियणा पवंदा। पैसा ॾियो साईं। तव्हां हाणे हीअं कयो, असां वटि त कुझु हुया पैसा, वरी हिते खपी विया न हाणे साईं कराची में। पोइ हाणे तव्हां 2 महीना खनि 1.5 महीनो बीहो हुते। मुंहिंजो कणिक तयारु आहे, मुंहिंजो तरे छर लॻे, बटाई चए अचो तव्हांखे, मां आलू खणी ॾींदुमि, को मसइलो ई न आहे, हा न। हा, शिकारपुर में अचिजो। ठीकु आहे, पोइ इहो तव्हां पैसा मोकिलिजो, राब्तो कजो मूंसां। अच्छा, सही आहे। मां तव्हांखे पंहिंजो कार्ड ॾेई थो छॾियां। तव्हां कॾहिं टीवी ते कंहिं महिल ईंदो? राति ईंदो? राति न ईंदो। हाणे तव्हांखे मां कार्ड ॾियां थो, हे मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखियलु अथव कार्ड वग़ैरह ते, ठीकु आहे। ऐं पोइ जीअं तव्हां इहो छा खणंदव? कणिक खणो, पैसा अचनि था, मुंहिंजो राब्तो कजो। मां मुंहिंजो अकाउंट नंबर हिन में लिखियलु अथव, मुंहिंजो नालो लिखियलु अथव, मुंहिंजो अकाउंट नंबर। पैसा मोकिलिजो 25,000 तव्हांजो। उन राति जंहिं राति पैसा आया, तव्हांजो इंटरव्यू ऑन एयर थींदो, ठीकु आहे? अॻ में पैसा मोकिले? हा, हिन माना नंबर में पैसा विझां? हा, बिल्कुलु, ठीकु आहे न बाबा। ऐं बाक़ी महिमान नवाज़ी तव्हां चङी कई आहे। हे अजर जेको आहे न, हमेशह महिमान जे कुल्हे ते पारायो वेंदो आहे, ठीकु आहे न? तव्हां पाए वेठा चश्मो मूंखे ॾाढो वणे थो, हे बि मूंखे ॾे। मां त हलायां थो, महिरबानी तुंहिंजी। चांहि त प्यारी कोन? हा भाउ, तूं भला फ़क़ीर हुए छा? ठगी न करे वए? ठगी छॾ, तूं लॻां कीअं इहो ॿुधाए। मोकारो मुंहिंजो करे वए। हाणे चए थो छा थियो, कीअं लॻां थो पियो? छा अॼलो असांजो करे वए, पगलाए वए, इज़त लाहे वए, झंडू खाने जो कराची में इज़त इहो लाहे आख़िरी। अञा ॻोठ हिते असांजो कमु न थींदो।